नादरीन सोजरो न्यूज़ में भलीकार मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब मीरपुर माथेलो गोठ हयात मंगसी सचल सरमस्त कॉलोनी बदहाली जो शिकार नेकाली लाइ का बे नाली नाहे ठयल गटरन जो पानी घरन अॻियां बीठल उनखां अलावा कॉलोनी वासी गैस बि पंहिंजी मदद पाण तहत लॻरायो आहे। कॉलोनी वासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां वसवारनि सरदारनि MP MNA DC घोटकी TMO पब्लिक हेल्थ ऐं ॿियनि आला अमलदारनि खां पुरज़ोर अपील कयूं था त असांजी कॉलोनी में नकासी निज़ाम टफ़टाइल लॻराए ॾिनो वञे, जंहिं लाइ असां सभु इंजीनियर पब्लिक हेल्थ TMO घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खे एप्लीकेशनूं लिखत में बि ॾिनियूं आहिनि। पब्लिक हेल्थ तरफ़ां असांजी कॉलोनी सर्वे बि थियल आहे पर अञा ताईं को खड़तेल नाहे निकितो। पब्लिक हेल्थ वारनि खां पुछण ते जवाब ॾींदा आहिनि त असां अप्रूवल लाइ DC घोटकी ॾांहुं मोकिलियो आहे।